सरहद भरिसां ॻोठ रंगली शाह में 17 जेर जी ज़मीन जी मालिकी तां पीरज़ादनि ऐं सैदनि में शिकार ॿिए ॾींहुं बि बरक़रार। जॾहिं त हिकु दर्जे मर्दनि ऐं औरतुनि नबी बख़्श शाह ऐं हुसैन शाह पीरज़ादो जी अॻुवाणी में मीडिया अॻियां एहतिजाज कंदे ॿुधायो त बाअसर रंगली शाह ऐं यासीन शाह वारा असांजी ज़मीन जे मथां ॾाढाई करे नाजाइज़ी कब्ज़ो करणु ऐं ज़मीन घुरनि था, जॾहिं त ज़मीन बि असांजी कब्ज़े में आहे, खातो बि असांजो ई आहे, मगर उन जे बावजूद बि हू असांजी ज़मीन मथां नाहक़ कब्ज़ो करे बेदख़ल करणु चाहिनि था। हुननि वधीक ॻाल्हाईंदे ॿुधायो त रंगली शाह वारनि जी धुर पारां ॾोहारी ऐं हर क़िस्म जे माण्हुनि जंहिंमें रशीद बुलंदानी वार खां बि धमकियूं ॾियारियूं पियूं वञनि, जंहिं सबबु असांजी बेचैनी पखिड़ियल आहे। हुननि आला अख़्तियारनि खां ऐं आईजी सिंध, DIG सकर ऐं SSP कोठी खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांजी ज़मीन मथां कब्ज़ो ख़तमु करायो वञे ऐं असांखे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।